अस्सलाम वालेकुम। तव्हांखे राजनीति टीवी तरफ़ां शाइर अब्बास मला जो इंटरव्यू ॿुधाए थो वञे, अचो त ॿुधूं। अस्सलाम वालेकुम गुलाम अब्बास मल्ला साहब, तव्हां असांखे पंहिंजो तारीफ़ मुकमल तारीफ़ ऐं शाइरी जे बारे में ॿुधाइजो, कॾहिं शुरूआत कई? वालेकुम अस्सलाम भाईजान, मुंहिंजे तरफ़ां बि तव्हां सभिनी मदद खे अस्सलाम वालेकुम जारी मदद। मुंहिंजो सॼो नालो जेको आहे गुलाम अब्बास मल्ला आहे। शाइरी में अब्बास मल्ला जे नाले सां मुंहिंजो नालो जेको मशहूरु आहे, अब्बास मल्ला जे नाले सां। मुंहिंजी पैदाइश जो हंधि जेको आहे साधू ज़िलो कलरी लॻ पाठशाली मशहूरु ॻोठ आहे। मुंहिंजी पैदाइश 1967 में। हिन खां पोइ जेको मूं पुलिस जॉइन कई 1999 में। पुलिस जॉइन करण खां पोइ जेको मां हैदराबाद ज़िले में काफ़ी अर्सो रहियो आहियां ऐं शाइरी जी शुरूआत जेको 1993-94 खां थी आहे। ऐं हिन वक़्तु मुंहिंजी रिहाइश जेको बिहार कानून बिहार कानून कोठड़ी आहे ऐं मुंहिंजी ड्यूटी गमशेरे में आहे, गमशेरे में आहियां। ऐं शाइरी जो सफ़र अञा ताईं जारी आहे, हले पियो। अच्छा, तव्हां शाइरी जी जेकी आहे सनफ़ आहे उहा हिकिड़ी त मंज़र निगारी हूंदी आहे, ॿी इश्क़िया हूंदी आहे, तव्हां भला कहिड़ी कई आहे? बसि शाइरी असां तक़रीबन इश्क़िया कई आहे, हिकिड़ो अंदर जो उद्यम आहे ऐं शाइरी कुदरत जी देन आहे। मालिक साईं जंहिं कई शाइरी कंहिंजे बस जी ॻाल्हि कोन्हे, शौक़ खां थींदी कोन्हे। ज़ाहिर आहे जंहिं माण्हू जी चोट खाधल हूंदी आहे, उन हवाले सां जो असां शाइरी मंज़िल ते बि कई, कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके ॾिठोसीं, साम्हूं गुज़रियूं, उन्हनि ते बि लिखियोसीं। हिन वक़्तु ताईं तव्हां केतिरा गीत गज़ल ठाहे चुका आहियो? तक़रीबन मुंहिंजा गीत गज़ल ईअं सम्झो त 100 खां 150 आहे। अच्छा, त केतिरनि फनकारनि तव्हांखे ॻायो आहे? तक़रीबन 5 खां 30 फनकार। हुन में मशहूरु फनकार जीअं मरहूम ख़्वाजा सुमरो मालिक में जनत नसीब करे साठ न आहे। उन मुंहिंजे शुरू में गीत ॻाया मरहूम मोहम्मद चांडे साहब, उन गीत मुंहिंजा ॻाया। उन खां पोइ मास्टर मंज़ूर साहब, अलाह जनत में ॾींदो, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे विया असां गॾु। हुन सां गॾु कमु कयो, उन्हनि सुठी शाइरी ॻाई। ऐं उन खां अलावा समीना कंवल हुई, अहमद मुगल हुयो, मतिलबु जेके चांडे खां पोइ नंढो जलाल, वॾो जलाल, जेको करे दौर हुयो। अच्छा जी, उन्हनि मां वणंदड़ जेके को कलाम हुजे जेको तव्हांखे बि पसंदि हुजे, असांजे जेके आहिनि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे तव्हां थोरो गुनगुना ॿुधाईंदासीं, महिरबानी कंदी। मुंहिंजी ज़िंदगी जो तमामु ख़ूबसूरत गीत हुयो जेको मंज़ूर साहब ॻायो हुयो ऐं हुन में मक़बूल हुयो, चैनल ते बि हलियो हुयो। हुनजा ॿोल ईअं हुया त या ख़ुदा या रखां जुदा न कजां, या ख़ुदा या रखां जुदा न कजां, ज़िंदगी भर लगम अता न कजां, ज़िंदगी भर लगम अता न कजां, या ख़ुदा या रखां जुदा न कजां। माशाअल्लाह, इहो साईं मुंहिंजो पसंदीदा गीत आहे। ऐं अॼु जी भला जेकी माहौल में जेकी शाइरी हले पई, वल्गर शाइरी, इन बाबति तव्हां छा चवंदा? साईं ॾिसो न त असांजो मुआशिरो जेको आहे बिगड़ियो पियो आहे। असांजे मुआशिरे में सुधारो कोन्हे। उन हवाले सां जेकॾहिं वल्गर शाइर शाइरी लिखे थो, फनकार उनखे ॻाए थो, त असां वटि उनखे वधीक तरजीह ॾिनी वञे थी। हाणे ताईं हींअर बि तरजीह ॾिनी वञे पई जो कुझु अहिड़ो तबिको आहे जेको इन शइ खे घणो पसंदि थो करे। सो इन शइ जे आऊं ख़िलाफ़ु आहियां। ऐं इहा जेको मुआशिरे खे पैगाम, इहा शइ मुआशिरे खे बिगाड़े थी, सुधारे बिगाड़े थी। ऐं मां इन पैगाम ॾींदुसि पंहिंजनि सिंधी लेखकनि खे, सिंधी शाइरनि खे, सिंधी फनकारनि खे त तव्हां इस्लाह कयो, शाइरी जे ज़रिए इस्लाह कयो पंहिंजे अवाम जी, ॿुधण वारनि जी। अच्छा, हीअ तव्हां कंहिंखां मुतासिर थी शाइरी कई? मुंहिंजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि? मुंहिंजा पसंदीदा शाइर उस्ताद बुखारी, मां उन खां घणो मुतासिर थियुसि। अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब, उन खे घणो मुतासिर थियुसि। ऐं फनकारनि में मंज़ूर सखियाणी साहिब खे, उमराज तन्ना खे, उनखे तमामु घणो उन्हनि जे मुंहिंजे पसंदि जा
फनकार बि आया हुन खां पोइ मास्टर मंसूर साहिबु सरमद सिंधी मुतासिर कंहिंखां था कहिड़े शाइर खां? मुतासिर साहिब सां अच्छा, हाणे असांजे न्यूज़ टीवी जे व्यूअर्स खे ऐं नवनि शाइरनि खे को पैगाम ॾींदो, मोहबत भरियो को पैगाम ॾियणु चाहियो त आख़िर में असांजे लाइ तव्हांजो? बसि मां आख़िर में इहो ई चवंदुसि दास टीवी जे ॾिसण वारनि खे त दास टीवी ते जेको सो टाइम ॾियो ऐं हुन ते जेको सो बाबा मोहम्मद कासिम मल्ला कमु करे पियो, तमामु सुठी तकलीफ़, तमामु सुठियूं शयूं ॾिए पियो तव्हांजे लाइ ॿुधण जे लाइ, ऐं साफ़ु सुथिरो माहौल आहे हिन में। ऐं मां इहो ई पैगाम ॾींदुसि पंहिंजनि नौजवाननि खे त सुठो ॾिसो, सुठो ॿुधो, ऐं जेकॾहिं शहर आहे शाइरी कयो था त हुन में तव्हां इस्लाह कयो, कहिड़ो मैसेज ॾियो, दर्द कथा हुजे, इश्क हुजे, मोहबत हुजे। बाक़ी हेॾे होॾे वारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि सो जंहिंमें मुआशिरो भिटिके ख़राबु थिए, प्लीज़ महिरबानी मां हथ ॿधी चवंदुसि जहिड़ी शाइरी तव्हां पासो कयो, सुठी ऐं कमु थोरी लिखो त सुठी साफ़ु। महिरबानी गुलाम अब्बास मल्ला साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। दास टीवी न्यूज़ तव्हांजी थोराइती रहंदी हमेशह। अल्लाह हाफ़िज़। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे इज़त बख़्शो। त पोइ राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करो ऐं बेल आइकन खे दॿायो।